पलव भी पारायो माना एकदम प्रॉपर सिंधी कॉन्फ्रेंस हुई ओके सब कयो असां डांस भी कई पेपर भी पढ़िया जाम पढ़ाई कई पलव भी पातो सिंधी सदाइयां आबाद रहो जिते हो जोश लशाद रहो सिंधी सदाइयां आबाद रहो जिते हो जोश लशाद रहो Good morning guys, asajo first niya conference jo and look who are here. Sir, Dr. Pratap Pinjani, National Council for Promotion of Sindhi Language ja head. Bhagwan Balani sir, BTTC ja principal. Ajit Manyal sir. Jai Jhulelal. Sir, asaखे welcome कयो conference ला please. बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज तव्हांजो स्वागत करे रहियो आहे मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे असांजी सिंधी पहिरीं सिंधी यूनिवर्सिटी जी फॉर्मेशन खां पोइ हैदराबाद सिंध नेशनल कॉलेज यूनिवर्सिटी थियण खां पोइ बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज जी पहिरियों सिंधियुनि जी कॉन्फ्रेंस ऑर्गेनाइज़ करे रहियो आहे हिन कॉन्फ्रेंस जो टाइटल आहे लिंग्विस्टिक पेडागोजी टीचिंग ऑफ सिंधी इन द डिजिटल वर्ल्ड हिन कॉन्फ्रेंस में सॼे महाराष्ट्र मां मुंबई मां सभु सिंधी साहित्यकार कलाकार अची रहिया आहिनि ऐं उहो पंहिंजी ॻाल्हियूं असांजे मंच ते रखंदा त भई सिंधी भाषा जो विकास वाधारो ऐं सिंधी कल्चर खे कीअं प्रमोट कजे मूंखे लॻे थो त हाणे असांजी जेका नई टही आहे जेका नई पीढ़ी अची रही आहे उहा सोशल मीडिया सां काफ़ी जुड़ियल आहे ऐं मूंखे ॾाढी आशाऊं आहिनि असांजो जेको बि साहित्य आहे उहो पंहिंजे तरीक़े सां उहो सोशल मीडिया में खणी करे सिंधी ऐं सिंधी भाषा खे ऐं सिंधी साहित्य खे अॻिते खणी वेंदा अहिड़ी मूंखे आशा आहे I am so excited to attend this. Pratap sir, Bhagwan sir, thank you for organizing this. I think this is going to be great. Oh my god, छा त ॾींहुं हुयो पहिरियों ॾींहुं पूरो थियो मां छा कयो हाणे तव्हांखे जल्दी जल्दी ॿुधायांव थी सॼे ॾींहं जो फर्स्ट हाफ लंच खां अॻु वारी फिल्मिंग कई त उहा सॼी BTTC लाइ फिल्मिंग कई सर मूंखे चयो बलवाणी सर की हेल्प करण लाइ उन खां पोइ मंझंदि जो लंच खां पोइ निरंजन हीरानंदानी सर आया हुया ओ माय गॉड वॉट एन ऑनर एब्सोल्यूट ऑनर उन्हनि सां वेही करे 5-7 मिंट जो इंटरव्यू वरितो उन्हनि जो सॼो टॉक रिकॉर्ड कयो बेसिकली अॼु फिल्मिंग जो जाम कमु कयो आहे एंड इट वॉज़ एन एब्सोल्यूट प्लेजर मज़ो अची वियो उन्हनि खे ॿुधी करे हाणे सुभाणे लाइ मूंखे वापसि सभिनीनि खे फ़ोन कॉल्स करणा आहिनि छाकाणि त सुभाणे जो फर्स्ट हाफ जेको आहे 10 to 1 हुनजी होस्ट मां आहियां क्यूरेट मां कयो आहे त आई एम वेरी एक्साइटेड सभिनीनि खे वापसि कॉन्फर्मेशन कॉल्स करणा आहिनि अॼु जाम माण्हुनि सां मिलणु मिलियो सुशील गजानी सर जो फिल्म मेकिंग ते वर्कशॉप हुयो विच इज़ वेरी इंट्रस्टिंग मूंखे थोरो घणो ई अटेंड करणु मिलियो छाकाणि त कमनि में हुयमि कॉन्स्टेंटली फोटोग्राफी फिल्मिंग दिलवेन आयो हुयो दिलवेन एॾो सुठो ॻाल्हाई चङा अॼु आया हुया माण्हू सभिनीनि सुठो ॻाल्हायो ऑफकोर्स बट जिन खे मां सुञाणा उहे थोड़ा वधीक स्पेशल हुया माण्हू मुंहिंजे लाइ उन खां पोइ जंहिं महिल सुशील गजानी सर जो फिल्म मेकिंग ते वर्कशॉप पियो हले मां भगवान बालानी सर जे ऑफिस में वेही करे भगवान बालानी सर अजीत मन्याल सर एंड प्रताप पिंजानी सर इन्हनि जो इंटरव्यू वरितो मान इंटरव्यू माना उहो टई वेही करे ॻाल्हाइनि पिया त पोइ मां फिल्मिंग कई अॼु खोड़ फिल्मिंग कई आहे एंड आई एम फीलिंग वेरी हैप्पी कि मां कंहिंजे कमु अची सघियां छाकाणि मूंखे भगवान बालानी सर चऊं कि कैन यू प्लीज़ हेल्प अस विथ एवरीथिंग एंड आई एम लाइक ओके श्योर कहिड़ी कैमरा अथव मां घणी मेंबर्स जी टीम खणी अचां हे हो हुननि सां ॻाल्हायो चयो मां तोखे स्टूडेंट्स ॾींदोमांइ सभु तूं ई कर आई एम लाइक ओके त घटि रिसोर्सिस में बि कीअं कमु करिणो आहे उहो सिखणु मिलियो त इट वॉज़ अ लॉट ऑफ फन आई एम वेरी हंग्री इट्स माई डिनर टाइम अॼु जी मुंहिंजी साड़ी वणेव तव्हांखे ब्लाउज़ साड़ी नेक पीस इहो प्रीशा जो ब्रेसलेट मूंखे जाम वणियो इंस्टाग्राम ते सभिनी हिन बारे में पुछा रियल लाइफ में पुछा त आई रियली लाइक इट ऐं मूंखे वणे थो कीअं टोपीअ सां मुंहिंजे सभु कुझु सुठी तरह कोऑर्डिनेट थी वियो मां ॾाढो थकिजी पई आहियां बट आई एम वेरी एक्साइटेड फॉर टुमॉरो हाणे असां वेट था कयूं ड्राइवर जो घर वेंदमि सुभाणे जी तयारी कंदमि सभिनीनि सां ॻाल्हाईंदमि एंड पोइ सेकेंड डे जो इन ई ब्लॉग में कंटिन्यू कंदमि ओके गाइस सी यू टुमॉरो बाय हाय गाइस डे 2 पूरो थी वियो आहे मूंखे कुझु ब्लॉग करण जो टाइम न मिलियो बट डे 2 कीअं रहियो छा थियो भगवान बालानी सर डॉक्टर प्रताप पिंजानी सर अजीत मान्याल सर हाणे तव्हांखे हिकदमि फटाफट हिकु ॿी मिंटे में ॿुधाईंदव सर हाउ डिड द डे स्टार्ट मूंखे ख़ुशी आहे त समाज जे सभिनी तबक़नि मां
प्रिंसिपल्स, टीचर्स, स्टूडेंट्स, वॉलंटियर्स, डायरेक्टर साहब सभिनी अची करे हिन कॉन्फ्रेंस में कंट्रीब्यूट कयो आहे। ऐं मूंखे लॻे थो हिन कॉन्फ्रेंस में हर कंहिं जेको आहे तमामु मीनिंगफुल वे में पार्टिसिपेट करे ऐं पंहिंजी हिकु जेका भावना आहे उहा मूंखे लॻे थो अलॻि अलॻि तरीक़े सां पेश कई आहे। भई सिंधी भाषा जो विकास थियणु घुरिजे, वाधारो थियणु घुरिजे, सिंधी कम्यूनिटी गॾु अचे, उनजो कल्चर जेको असांजो जेको आहे, जेको ओरिजिनल कल्चर आहे, उनखे रिवाइव करणु घुरिजे। त मूंखे लॻे थो इहो मैसेज ॾाढो स्ट्रॉन्गली हर जॻह ते पहुतो आहे ऐं यूट्यूब जे थ्रू मूंखे लॻे थो तूं हिन असांजे मैसेज खे पूरे वर्ल्ड ताईं तमामु बहितर वे में तूं पहुचाए सघंदी आहे। ऐं मूंखे लॻे थो असांजे प्रोग्राम खे ॾिसी करे असांजे बोर्ड कॉलेज जा जेके आहिनि ॿिया बि प्रिंसिपल्स, टीचर्स, स्टूडेंट्स इन्हनि क़िस्म जा प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कंदा ऐं इवन वर्ल्ड ओवर में जिते किथे बि सिंधी आहिनि उहे मोटिवेट थींदा, उहे बि चाहींदा त भई सिंधियत जे लाइ जेको बि उहो करे सघनि उहे पंहिंजे लेवल ते कंदा। थैंक यू। How sweet, how sweet. I have Dr. Pratap Pinjani मूंसां गॾु आहिनि। हे नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज जेकी सेंट्रल बॉडी आहे उन्हनि जा हेड आहिनि। सर तव्हांखे अॼु जो जेको डिजिटल मीडियम फर्स्ट पैनल हो उन बारे में कीअं लॻो? आई वॉज द होस्ट। इनिशियली जॾहिं एक्चुअली मां जॾहिं हिते आयो हुउमि त पहिरीं खां ई प्लान कयो बालाणी साहब सां जेको आहे कि असांखे जेको आहे जेको नई टही आहे यंग जनरेशन उनखे कनेक्ट करिणो आहे। अॼु जो जेको प्री लंच सेशन हो उहो सॼो फोकस हो जेको आहे यंगस्टर्स जे मथां जेको आहे ऐं मां सम्झां थो त दे विल बी दी वर्क एज द एम्बेसडर ऑफ द काउंसिल एंड दे विल वर्क एज द प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज ऑल ओवर द वर्ल्ड। त मूंखे लॻो तमामु सुठो ऐं कनेक्ट करण जी स्थिति में अची वियासीं हली। ऐं अॼु मॉर्निंग जो बि असां जेकी बि जेको हैदराबाद सिंध जा जेके कॉलेजिस आहिनि उन्हनि सां बि मां इंटरेक्शन कयो। असांजी NCPSL जूं कहिड़ियूं कहिड़ियूं स्कीम्स आहिनि ऐं उन्हनि जी छा फंडिंग थी सघे थी, कहिड़ा प्रोजेक्ट्स उहे असां वटि मोकिले सघनि था, छाकाणि त भारत सरकार त लैंग्वेज जे वाधारे लाइ ऐं मातृभाषा जे वाधारे लाइ तमामु कमु वधीक करे रही आहे ऐं इहा लैंग्वेज जी प्रॉब्लम सभिनि समाजनि में अची रही आहे। त असां नई टहीअ खे असांजे भारतीय परंपरा, संस्कृति ऐं भाषा जे बारे में ॼाण ॾियूं ऐं जंहिंसां उन्हनि खे प्राउड फील थी सघे। उहो ॻाल्हियूं सभु मूंखे नज़र आयूं अॼु जेको आहे ऐं इहे ॿार डेफिनेटली अॼु तमामु सुठो समाज जे मैसेज खे, लैंग्वेज खे अॻियां वधाए वेंदा ऐं तमामु कॉलेज खे वाधायूं हुजनि बालाणी साहब खे। उन्हनि तमामु सुठो जेको सेमिनार ऑर्गेनाइज़ कयो ऐं तमामु मां सम्झां थो इहो फ्रूटफुल सेमिनार रहियो। थैंक यू अजीत मनियाल सर। प्लीज़ मूंखे ॿुधायो तव्हांखे अॼु असां अलॻि अलॻि रैपर्स सां मिलायो, सिंधी सिंगर्स सां मिलायो, फिल्म मेकर्स सां मिलायो, तव्हांजो सॼे ॾींहं जो फेवरेट पार्ट छा हुयो? सभिनी मोटिवेट कयो। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद, मुंबई टीचर्स ट्रेनिंग कॉलेज, हिन 2 ॾींहंनि जो अगरि मां निचोड़ कढां तत्व कढां, आयोजक, पार्टिसिपेंट्स, डिजिटल वर्ल्ड जे थ्रू सिंधी भाषा जो वाधारो, डायनेमिक, डैशिंग, अपडेटेड, एक्टिवेटेड, ओवर मोटिवेटेड, हीअ ॾाढी वॾी पुल हिन 2 ॾींहंनि जी कॉन्फ्रेंस ठाही आहे। हीअ पुल न सिर्फ़ु मुंबईअ में पर सॼे देश में सिंधी भाषा जे वाधारे में नई रोशनी विझंदी। That was so precise, एकदम परफेक्ट, ससिंक्ट, मस्त ॿुधायो शॉर्ट में। थैंक यू सर। सुशील गजवानी सर, कल्ह अॼु में फिल्म मेकिंग जो वर्कशॉप वरितऊं। कल्ह सेखारियूं फिल्म कीअं ठाहिबी आहे। अॼु ताईं ॿार फिल्म ठाहे खणी आया। ही गिव देम अ प्रोजेक्ट एंड दैट इज़ हाउ वर्क शुड बी। ॻाल्हायो न ख़ाली, कमु करे बि ॾेखारियो। एंड फाइनली अॼु सरल रोशन प्रोग्राम ख़त्म कयो एंड आई हैव फाइनली मेट हिम। थैंक यू। पलव बि पारायो, माना हिकदमि प्रॉपर सिंधी कॉन्फ्रेंस हुई। ओके, सभु कयो असां, डांस बि कई, पेपर बि पढ़िया, जाम पढ़ाई कई, पलव बि पातो। सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हो जोश लशाद रहो। सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हो जोश लशाद रहो। शाद रहो, आबाद रहो, जिते हो जोश लशाद रहो। शाद रहो, आबाद रहो, जिते हो जोश लशाद रहो। प्यार सां सबखे पंहिंजो बणायो, क़ौम पंहिंजीअ जो शान वधायो। वरसियूं ऐं मेला मल्हाईंदा रहो, मल्हाईंदा रहो, मल्हाईंदा रहो। सिंधी सदाईं आबाद रहो, जिथे हुजो नोट गिणंदा।
असां भगवान बालानी सर जे ऑफिस में वेठा आहियूं, प्रिंसिपल जे ऑफिस में, BTTC कॉलेज में, एंड CHM जो प्रिंसिपल सब वॾा वॾा डिग्निटरीज़ हिते वेठा आहिनि। आई होप तव्हांखे इहो ब्लॉग वणियो। कल्ह जो ऐं अॼु जो मां शॉर्ट करे हिकु ई ठाहियो आहे, बट कल्ह ऐं अॼु जो सभु कुझु फिल्मिंग कई आहे। शॉर्ट वीडियोज़ हर कंहिंजा 5-10 मिंट जा स्पीचेस अचनि था। मां हाणे एडिट ते लॻंदमि, हा न सर? एडिट कंदमि न? बिल्कुलु सर जी इजाज़त, बिल्कुलु प्रिंसिपल सर जी। अच्छा, मुंहिंजी हिकिड़ी इच्छा आहे भई सभिनी खे जो पंहिंजा इंप्रेशंस ॾियनि, 2 अखर यूज़ कनि, 2 एडजेक्टिव्स यूज़ कनि। Yes, that's a nice thing. सेंटेंस चवनि। No, sentence जाम वॾी थी वई। 2 अखर, okay, 2 words. Yes, please. Okay, quick. Heartiest congratulations to Dr. Balani for conducting such a national level, a grand level workshop, seminar. I just appreciate. I would just say about 3D, that is dedication, devotion and determination. 3 cheers for Hip hip, hooray! Hooray! Hip hip, Hooray! Hip hip, hooray! रियली ॾाढो भले सिंधी अखर मां सिंधी में ॻाल्हाईंदमि न 2 अखर पूरा सेंटेंस न बालानी सर ज़बरदस्त महिनत कई ऐं वॾी ॻाल्हि चूज़ सुठो कयो अथई। भई माना भावना खे चूज़ कई या विनीता नागपाल, ॿिन्ही पंहिंजे पंहिंजे ढंग सां ॾाढो निभायो ऐं ॾाढो ज़बरदस्त एक्सीलेंट प्राउड। थैंक यू उन लाइ प्रताप पंजानी खे बि Absolutely. खपनि, Yes. छो जंहिं असांखे प्रोग्राम सेक्शन करे ॾिनो। हिन सेमिनार सरहदूं तोड़े छॾियूं। वाओ ऑलराउंडर वाओ सर 2 अखर सदाई जीअंदा रहनि। वाह वाह 4 अखर। मां चवंदुमि हे कॉन्फिडेंस न आहे, अहिड़ा मेला लॻंदा रहनि। वाह वाह सर तव्हां 2 अखर महिरबानी, थैंक यू। प्रोग्राम रेडी आहे, इम्प्लीमेंटेशन जी ज़रूरत आहे। ब्रिलियंट। आई होप तव्हांखे सेकंड डे फर्स्ट डे जो ब्लॉग वणियो। असां ॿिया बि चऊं, सॉरी विनीता मैम, 2 अखर। अहिड़ा शख़्स सदा जीअर जेके जोत सां सिद्धियत जी जोत जॻाइनि। Absolutely, he has worked very hard to make this happen. एनरिचिंग एंड लाइटनिंग मेनस यूथ जुड़ियो हो, जंहिं लाइ असां प्रोग्राम कयोसीं, सक्सेसफुल वियासीं। Lovely, मूंखे जाम सुठो लॻो प्रोग्राम। lovely. फैंटास्टिक। Thank you so much. Finally, bye bye. I hope तव्हांखे इहो वीडियो वणियो। प्लीज़ हिन चैनल खे सब्सक्राइब कजो, ॻाढ़ो बटन दॿायो ऐं उन पासे में घंटी बि वॼायो। घंटी वॼाइण सां इहो थींदो आहे जीअं असां नओं वीडियो विझंदा आहियूं तव्हांखे ख़बर पवंदी आहे। कैन वी प्लीज़ से कलेक्टिव बाय टू देम? Thank you guys. Thank you for watching. Thank you for watching. BTTC वेबसाइट पक्का चेक कजो, जाम सुठो कम थी रहा है बॉम्बे में स्पेशली, एंड आई एम वेरी प्राउड ऑफ द हैदराबाद सिंध नेशनल कॉलेजिएट बोर्ड। निरंजन हीरानंदानी सर सां कल मिलण मिलियो। आई एम ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड राइट नाउ। थैंक यू फॉर वॉचिंग, बाय।